नाज़रीन, अवामी आवाज़ जे प्रोग्राम अॼु जे सुवाल में पंहिंजे मीज़बान ज़ुल्फ़कार वाहूचे जो सलाम क़बूल कंदा। सिंध दुनिया जो उहो खितो आहे जिते दुनिया जहान मां मुख़्तलिफ़ नसुलनि जा माण्हू अची आबाद थिया आहिनि ऐं हाणे सूरताल इन जॻह ते अची पहुती आहे जो सिंध जे गादी वारे शहर में ॿियनि सूबनि, ॿियनि मुल्कनि ऐं ॿियनि खितनि मां आयल माण्हू अलल ऐलान इहा ॻाल्हि कनि था त हीउ शहर असांजो आहे ऐं जेके धरती जा असुल मालिक आहिनि, जेके धणी आहिनि, जेके वारिस आहिनि, उन्हनि जी दावा जेका आहे उनखे केरु मञण ऐं तस्लीम करण लाइ तयारु ई न आहे। ऐं हिकु नई ॿोली जो इस्तेमालु ऐं हिकिड़ो नओं इस्तिलाह इस्तेमालु कयो शुरू थी वियो आहे। उहो उर्दू मीडिया हुजे, प्रिंट मीडिया हुजे, इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, एॾी त वॾी प्रोपेगेंडा कई वई आहे जो हाणे सिंधी बि इहो चवणु शुरू करे छॾियो अथनि त कराची ऐं अंदरूनी सिंध यानी सिंध में मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अची रहियल माण्हुनि पंहिंजनि मुआशी मफ़ादनि खे वधीक सगारो करण लाइ जेके इतिहाद ऐं ॿधियूं कयूं आहिनि, उन दौरान सिंधी माण्हू जेके आहिनि पंहिंजे वतन में अकेला, निधड़का, निबहल, लाचार ऐं हीणा नज़र अचनि था ऐं उन्हनि जा रोज़गार, उन्हनि जो वसीला, उन्हनि जी हक़ हुकुमरानी, उन्हनि जी ॿोली, उन्हनि जो तशख़ुस, तमदुन, तहज़ीब सॼी दाव ते लॻल ऐं ख़तरे मंझि आहे। इन सॼी सूरत हाल ते असां ॻाल्हाईंदासीं। असां सां हिन ॻाल्हि ॿोल में जेके शामिल आहिनि दोस्त आहिनि, मूंसां स्टूडियो में शामिल आहे असांजो कानूनदान साईं गुलाम मुस्तफ़ा लाखो साहब ऐं उन सां बि ॻाल्हाईंदासीं। ऐं असां सां टेलीफोन लाइन ते गॾु आहिनि सिंध यूनाइटेड पार्टी जा सरबराह साईं जलाल महमूद शाह, उन सां बि असां ॻाल्हाईंदासीं। उनखां पुछंदासीं त हीउ सिंध में छा पियो थिए, सिंध जे वारसनि जी, सिंध जा जेके मालिक आहिनि उन्हनि जो दुके ते नालो ई किथे नज़र कोन थो अचे। हाणे त कल्ह शाही सैद वॾे ऐलान हिकु जलसे में चयो आहे त कराची पख्तूननि जो शहर आहे, हुयो ऐं आहे। यानी ईअं बि कोन था चवनि त असां महिमान आहियूं, कमाइण आया आहियूं, पाकिस्तान जे कानूननि तहत पटांदड़ असां हिते रहियल आहियूं, हीअ धरती सिंधियुनि जी आहे, असां हिते रुगो रोज़गार जे ख़ातिर आहियूं। इहो कुझु वक़्तु, कुझु साल अॻु में त इहे माण्हू इहा ॻाल्हि कंदा हुआ, पर हाणे उन ॻाल्हि खां हटी चवनि था त बाबा हीउ सॼो शहर असांजो आहे ऐं अव्हां केरु आहियो ऐं अव्हां हिते कीअं आहियो, यानी सिंधियुनि खां पिया पुछा कनि। इन सॼी सूरत हाल खे सम्झण जी कोशिशि कंदासूं त इन जा सियासी ऐं मुआशी पस मंज़र कहिड़ो आहे, उनजो सिंध जे माण्हुनि ते केतिरो असरु थींदो, या इहे रुगो सियासी नाटक आहिनि, इलेक्शनी सियासत आहे, या वाक़ई बि इन जे पोयां के अहिड़ा हथ आहिनि जेके सिंधियुनि खां पंहिंजी धरती ऐं पंहिंजा वसीला ऐं शहर खसणु चाहिनि था। साईं जलाल महमूद शाह, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं शाही सैद आहे, अवामी नेशनल पार्टी सिंध जो सदर आहे, सेनेटर आहे। तव्हां काल्ह चयो आहे हिकु जलसे में त कराची पख्तूननि जो हुयो, आहे ऐं असांजो शहर आहे। इनखे कीअं था ॾिसो त जेके बि ॿियनि सूबनि मां आयल माण्हू आहिनि उहे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते पंहिंजी दावा था कनि ऐं असां सिंधी माण्हू पंहिंजे कराची जेको मुआशी हब आहे सॼे पाकिस्तान जो, उनखां तमामु घणो ओपरा ओपरा पिया नज़र अचो। इन जो कहिड़ो सबबु आहे? उन जो सबबु बुनियादी तौर ते 73 जो आइन आहे। जंहिं आइन तहत तव्हां फ्री करे ॾिनो त हर का बि क़ौम जी डिक्लेरेशन आहे ई कोन त के पाकिस्तान को घण क़ौमी मुल्क आहे ऐं उन्हनि ते मुश्तमिल हिकिड़ी क़ौम ठहिणी आहे पाकिस्तान। उनजे बजाए चयो वियो त क़ौम पाकिस्तानी आहे ऐं हर पाकिस्तानीअ खे हक़ु आहे त कंहिं बि इलाइक़े में पाकिस्तान जे रही सघे थो, प्रॉपर्टी ख़रीद करे सघे थो ऐं पंहिंजो वोट दाख़िल कराए सघे थो, वग़ैरह वग़ैरह मिल्कियत रखी सघे थो। इन थियण खां पोइ इहो असां हक़ु ॾेई छॾियो सभिनी माण्हुनि खे। ऐं ॿियो हिकिड़ो वरी पोइ नारो पाकिस्तान मां ख़ुशूसी तौर ते ईजाद कयो वियो, सिंध जे अंदरि ख़ुशूसी कयो वियो त कराची मिनी पाकिस्तान आहे। मिनी पाकिस्तान जो मतिलबु इहो आहे त हर कंहिंजे लाइ फ्री आहे जेको वणे। बाबा मिनी पाकिस्तान त इस्लामाबाद हुअणु घुरिजे न, जेको कैपिटल आहे। मिनी पाकिस्तान कराची कीअं थो थिए? कराची सिंध जो कैपिटल आहे ऐं बंदरगाह आहे ऐं माशी हब आहे, पर आहे त सिंध जो कैपिटल न। त उनखे जेॾी महिल जॾहिं सोच खे छॾियो वियो ऐं आइन तहत तव्हांखे आइन ई हक़ु ॾिनो वियो त को बि माण्हू शहरियत जो हक़ु त
अमेरिका में बुनियादी तौर ते तव्हांजो शनाख्ती कार्ड जेको हूंदो आहे सो स्टेट्स जे रियासतुनि जो हूंदो आहे मसइलो, पर हिते असां वटि रियासतुनि जो असां वटि शनाख्ती कार्ड पाकिस्तान मां ठही सघे थो ऐं कहिड़ो बि माण्हू किथे बि रही सघे थो। जेॾीमहिल उहा कई वई त यकीननि जेॾीमहिल मिनी पाकिस्तान तव्हां कयो त सॼे पाकिस्तान जा माण्हू हुते आया कराचीअ जे अंदरि। इन में का बि हक़ीक़त में घटिताई कान्हे त हींअर जेका आदमशुमारी थी आहे उन में इहो ख़बर पियो आहे त घणे खां घणा कराचीअ में पख़्तून था रहनि। त इहा ॻाल्हि उनजे करे अॼु उहे दावा पिया कनि, अॼु उहे माण्हू ॻाल्हि पिया कनि, हा ॿाहिरि माण्हू हमेशह हिते पिया कनि, असीं त वञी किथे कोन था करे सघूं। इहा इन करे पिया कनि जो तव्हां उन्हनि खे आईनी हक़ ॾिनो आहे। न पोइ इन मां कीअं जान छुटंदी ऐं सिंध जो माण्हू इहो पाकिस्तान सरकार सां ऐं पंहिंजी सरकार सां इहा ॻाल्हि जे अॻियां इहा ॻाल्हि छो नथो रखे, उनखां मुतालबो छो नथो करे त हिन जे आइन जे आर्टिकल 15 में तरमीम कई वञे ऐं ॿियनि सूबनि मां ईंदड़ माण्हुनि जी जेको अंग आहे उनखे महदूद अंदाज़ में ऐं थोरे वक़्त जे लाइ सूबनि में जेको आहे उन्हनि खे छॾियो वञे। इहो मुतालबो असां वटां छो नथो थिए आइनी मुतालबो? आइनी मुतालबो आहे असां त सभु सियासी जमायतूं इन लाइ जिदोजहद पिया कयूं। जॾहिं असीं पार्लियामेंट में हूंदासूं अगरि आइन में तरमीम आणे सघंदासूं त ज़रूरु आणींदासूं, पर जेॾी महिल उनजी जाइ ते सिंध जी नुमाइंदा पार्टी आहे पीपुल्स पार्टी, जेॾी महिल उहा हक़ ॾिए थी त पोइ असां मजबूर आहियूं। असांखे पाकिस्तान जो कानून ऐं आइन उहो ई मञिणो पवंदो जेको असांखे ठाहे ॾिनो वियो आहे। ऐं उन में पंहिंजो इहो ई आहे जेका सहूलियत आहे तव्हांजी प्रोटेक्शन इन में या तहफ़ुज़ इन में असां महसूसु कोन था करियूं पियो। इन मां अवां जी नज़र में कीअं जान आजी कराइबी? जेसीं ताईं सिंध जो माण्हू पंहिंजो वोट जो हक़ पंहिंजे क़ौमी मफ़ादनि जे बुनियाद ते तब्दील न कंदो तेसीं ताईं रुकंदो रहंदो, भटकंदो रहंदो, तकलीफ़ुनि में रहंदो। पर साईं असां भला पाकिस्तान में रहूं था, ईअं लखनि जी तइदाद में ॿियनि सूबनि में छो नथा वञूं? असां जेकॾहिं रुगो मज़दूरी लाइ बलोचिस्तान वियासीं त उते असांखे 50 जेको आहे सो 2 महीननि में डेड बॉडीज़ मिलियूं आहिनि। त ही असां त कंहिं बि सूबे में नथा वञूं, न ई उते दावा था कयूं। अर्ज़ु जो ॻाल्हि आहे, उहा बलोचिस्तान वारो इशू अलॻि आहे, उहो हिन सां न गॾु महिरबानी करे, हू इशू अलॻि आहे। पर जेको आहे सो हीअ जेका ॻाल्हि आहे त फ्रीडम ऑफ मूवमेंट तव्हांखे जेॾी महिल आइन थो ॾिए त उनखे उहो असां आइन त कोन ॾिनो आहे, जिल ॾिनो आहे। जंहिं आइन में अशिक विधी आहे उन में असां त इहो ई था चयूं बाबा शहरियत जो हक़ु, डोमिसाइल जो हक़ु ऐं जहिड़े नमूने सां तव्हांखे शहरियत जो हक़ु उहो असांखे सूबे सिंध खे हुअणु घुरिजे, न कि पाकिस्तानी गवर्नमेंट खे। पाकिस्तानी गवर्नमेंट जो पोइ ॿियो शहरियत जो हक़ु हुजे त पोइ इहो बहितर थी सघंदो त असांजो कंट्रोल थी सघंदो पंहिंजे सूबे में। वर्ण जेको आहे सो हीअं आहे बाबा सिंध आज़ाद आहिनि, जंहिंखे जेको बि वणे, छो त सिंध में पोर्ट आहिनि, तेल आहे, गैस आहे, ख़ुशहाल वधीक आहे, उनजे करे सॼे पाकिस्तान जा माण्हू सिंध में अचनि था ऐं जेको वॾो पोर्ट सिटी आहे उहो कराची आहे, उनजे तरफ़ वधीक माण्हू दौड़नि था। न पर साईं असां जेकॾहिं सिंध जा माण्हू अवां सम्झो था त सिंध जा माण्हू जेकॾहिं पंहिंजी चूंडियल सरकार जे अॻियां सख़्तु एहतिजाज कनि, सख़्तु मुतालबो कनि त उहा पंहिंजी असेंबली में कानून साज़ी करे ऐं आइन जे इन 15 आर्टिकल में रिस्ट्रिक्शन्स लागू करे त सिंध में जेको बि ॿिए सूबे मां माण्हू अचे थो उहो थोरे अरसे लाइ अचे ऐं दाइमी तौर ते सिंध में न रही सघे। कनि त सुठी आहे, पर इहो आहे बबुरनि खां ॿेर घुरण जे बराबरि त सिंध जा माण्हू वरी उन ई जमायत खे कनि जंहिं उन्हनि जमायत जंहिंखे तकलीफ़ ॾिनी आहे, उनजी क़ौम खे तकलीफ़ ॾिनी आहे, उनजे अॻियां एहतिजाज कनि। बाबा एहतिजाज करण सां कनि अलाए केतिरा मसइला हल थी वञा। जेसीं ताईं वोट तब्दील न कंदा तेसीं ताईं उनजी तब्दील न थींदी। महिरबानी साईं, असांखे वक़्तु ॾियण जी महिरबानी। साईं तव्हां ॿुधो साईं जलाल महमूद शाह चयो त हीअ जेके पाकिस्तान में ॿियनि सूबनि खां माण्हू हिते अचनि था ऐं पोइ रोज़गार जे पहिरियां रोज़गार जे साॻे अचनि था, पोइ होरियां होरियां रही आबादी में इज़ाफ़ो करे पोइ सिंध जे गादी वारे शहर ते हर को दावा करे थो त भई इहो असांजो शहरु आहे, तो धरती धणियुनि जी दावा किथे नज़र कान थी अचे। त इहो आइन जो आर्टिकल जेको 15 आहे उन में वाज़े तौर ते लिखियलु आहे त सूबाई सरकार इन लार्जर इंट्रस्ट ऑफ दी
पीपल्स में सर्टन रिस्ट्रिक्शंस लागू करे सघे थी। पोइ इहे जेके सर्टन रिस्ट्रिक्शंस आहिनि उहे लागू न थियण हिन वक़्त ताईं, इनखे कीअं था सम्झो तव्हां कानूनदान जी हैसियत सां? साईं, तव्हां जेके ॻाल्हियूं कयो पिया हिन महफ़िल में, हिकु हिकु नुक़्तो जेको आहे उन ते अलॻि ॻाल्हि ॿोल रखणु खपे। साईं जलाल मोहम्मद शाह साहब ॿुधायो त आइन में आहे, असांजो जेको मसइलो आहे 73 वारो जेको आइन आहे, उन जे करे असां इहे मसइला उन्हनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। असुलु मसइलो ही आहे त असां वटि हिकिड़ी आदत बणिजी वई आहे ॿियनि खे ॾोह ॾियणु। पंधु पुॼे पाण खां कोन, लखनाल त गोॾनि ते। सिंध जी ही जेका बि सूरत हाल आहे जंहिंजो अव्हां ज़िक्र कयो, या छो आहे? इन जे करे जो जीअं तव्हां धणी लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, असीं धणी आहियूं, असीं चाहियूं था ईअं थिए। इहो इन में सिंधी जेको माण्हू आहे उन जी ख़ामोशी जेका आहे, जेका ॻाल्हाए थो, ॻाल्हाइण त उन में शामिलु आहे त सिंध सां इहा वेधन थिए। ख़ामोशी वधीक ख़तरनाक आहे। सिंध जो माण्हू, हिते ॾिसो न हिकिड़ी ॻाल्हि थी त सिंध जा माण्हू वोटर आहिनि। सिंध जो माण्हू माना 18 सालनि जी उमिरि खां पोइ वोट थो ॾिए। जेको माण्हू वोट नथो ॾिए उहो चाहे थो त सिंध सां ईअं थिए। हाणे जेके सियासी पार्टियूं आहिनि उहे चाहींदियूं त बाबा वॾे में सभई 100% 100% वोटर वञी वोट ॾियनि, जंहिंखे पार्टी खे वणेनि उनखे ॾियनि। पर वॾी जेका धांधली हिते असां वटि थिए पई, जंहिं ते सिंधी वोटर, सिंध जो माण्हू उन में ॾोह में शरीक आहे। तव्हां उन ते नज़र रखो, उनखे ख़ुशि करण जी कोशिशि न कयो। असांखे मंगणार थियण जी कोशिशि न करणु खपे त सभिनी खे ख़ुशि कयूं, कवालियूं ॻाए। असांजो पंहिंजो ॾोह आहे। सिंधी वोटर जेको आहे उन सां वॾी धांधली त इलेक्शन कमीशन पई करे। इलेक्शन कमीशन छा कंदी आहे? तव्हांखे हिकिड़ो वॾे में वॾो हक़ तारीख़ ॾिनो आहे, वॾे में वॾो हक़ तारीख़ ॾिनो आहे त तव्हां वोट ॾियो था ऐं तव्हांजो वोट ॻुझो वोट आहे। ॿाहिरि अव्हां सभिनी खे चवंदा आहियो त जेका बि पार्टी ईंदी आहे चवंदा साईं तव्हांखे वोट ॾींदासीं, तॾहिं ते हली आया आहियो, चांहि बि पारींदा आहियो, चवंदा साईं ज़रूरु ॾींदासीं, साईं हाज़िर तव्हांखे ॾींदासीं। ऐं हुते जेको आहे सो वञी कंहिं हिकिड़ी पार्टी खे ॾींदा आहियो। साईं जो वक़्तु आहे, वरी हितां ई वरी ॿीहर कयूं था। नाज़रीन, नंढी साई जो वक़्तु आहे, अचो त नंढी साई वठो। नाज़रीन, अवामी आवाज़ जे प्रोग्राम अॼु जे सुवाल में हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था। लाखो साहब, तव्हां कुझु चयो पिए? हा, मूं चयो पियो त का बि पार्टी इहो कोन थी मुतालबो करे त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान इलेक्शन में धांधली कीअं कंदी आहे। इलेक्शन कराइण खां अॻु में जेको बैलेट पेपर आहे, बैलेट पेपर जेको आहे वोट जी जेका पर्ची आहे, उन पर्चीअ ते वोट जो हक़ु उहो खसे कीअं थी। मां वोटर आहियां, मालिक आहियां, तव्हां धणी लफ़्ज़ इस्तेमालु कयो, मां वञा थो वोट ॾियणु। हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे त वोट जी पर्ची में जेके नाला लिखियलु आहिनि उन्हनि में कंहिं बि हिक खे वोट ॾियां जेको मूंखे वणे थो। पर जेकॾहिं सभई चोर आहिनि, जीअं ॿाहिरि चवंदा आहिनि सभई चोर आहिनि, खाई विया जेको आहे सो धाड़ा हणी छॾियूं, पेट भरियूं, हर सभु को माण्हू ईअं चवंदो आहे। त मूंखे जेकॾहिं उहो नथा वणनि त मां कंहिंखे बि न ॾियां, त हेठां ख़ाली खानो हुअणु खपे। उहो 2013 वारी जेका इलेक्शन थी उन में इलेक्शन कमीशन ॾिनो हो खानो, 48 कलाकनि ताईं उहो खानो जेरो रहियो हो। पोइ वरी जेका आहे सा उनखे इहो फ़ैसिलो वापसि वरितो वियो हो। अॼु ॾींहं ताईं का बि पार्टी मुतालबो कोन थी करे त इहो ख़ाली खानो ॾिनो वञे। जेकॾहिं ख़ाली खानो नथो मिले त तव्हां मालिक आहियो, तव्हां सभिनी खे ख़ाली खानो बनाए सभिनी ते ठप हणी छॾियो त जीअं जेको आहे सो तव्हांजी ॻणप थी सघे
त चोरनि खे असां अचणु न ॾींदासीं। तव्हां रोकियो न बुराई खे। साहब लाइन ते आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शुआब उस्तो साहब, काल अवामी नेशनल पार्टी जो जलसो थियो कराची में जी। उन में सेनेटर शाहिरी सैयद जो सिंध जो सदर भी आहे, सेनेटर आहे, त दावा दाख़िल कई आहे नई त कराची पख्तूननि जो वॾो शहर हुयो, इहो शहर असांजो आहे, अॻ में बि हुयो ऐं हाणे बि आहे। इन दावा खे कीअं था ॾिसो? ऐं ॿियो त सिंध जे माण्हुनि जी पंहिंजे शहर ते अॼु ॾींहं ताईं अहिड़ी दावा मज़बूत दावा छो नथी अचे जीअं ॿियनि सूबनि मां आयल माण्हू वक़्फ़े वक़्फ़े सां सिंध धरती जे मुख़्तलिफ़ हिसनि ते दावाऊं कनि था? असांखे दावा करण जी ज़रूरत ई कोन्हे। असांजो शहर आहे, असांजे गादीअ जो हंधु आहे ऐं तारीख़ी तौर ते असांजो शहर आहे ऐं इहो असां छो चऊं त इहो असांजो शहर आहे, त असांजो आहे। चवंदा त उहे माण्हू आहिनि जिन खे पक ॼाणाणी हूंदी आहे, जिन खे इहो ॿुधाइणो हूंदो आहे त असांजो शहर आहे। मां सम्झां थो त पख्तूननि जे हवाले सां जेका स्टेटमेंट आई आहे उहा पॉलिटिकल स्टेटमेंट आहे। इलेक्शन जो साल आहे, ANP खे हिननि काफ़ी दबाव विझी जिहादनि जे थ्रू, MQM जे थ्रू हितां भॼाए डोड़ाए कढियो हुयो। हाणे कराची जी सूरत हाल बहितर थी आहे। ख़ुदि शाही सैयद साहब जेको आहे हितां तक़रीबन हलियो वियो हुयो ऐं सेनेटरशिप बि जेका हुन वरिती आहे उहा बि KP मां वरिती आहे। सो तक़रीबन वाइप आउट थी वई हुई ANP कराचीअ मां ऐं उन जी जाइ ते जिहादी जेके आहिनि उहे अची विया हुया ऐं उन्हनि ANP जूं ऑफिसूं उॾारे छॾियूं हुयूं। तव्हांखे यादि आहे त इलेक्शन खां कुझु ॾींहं पहिरियों बि तमामु वॾो हिकिड़ो हमलो थियो हुयो जंहिंमें काफ़ी हिननि जा माण्हू जेके आहिनि सो वीचारा मारिजी विया हुया। सो पर हाणे इहा हक़ीक़त आहे त हिते पश्तूननि जी तमामु वॾी तइदाद आहे, उनखे असां नथा रद्द करे सघूं। पर हिन सां गॾोगॾु सिंधी माण्हू बि हाणे तमामु वॾी तइदाद में कराची में अची विया आहिनि ऐं आहिस्ता आहिस्ता जेके मालिक आहिनि शहर जा, जेके धणी आहिनि शहर जा, उहे हाणे पंहिंजी मालिकी करणु आहिस्ता आहिस्ता कराची में अचनि था। ऐं मां सम्झां थो त 8-10 सालनि में जेको आबादीअ जो जेको तनासुब आहे उहो सिंधियुनि जे हवाले सां तमामु घणो तब्दील थींदो। उहा ॿी ॻाल्हि आहे त इहा हिकिड़ी असांजी अफ़सोसनाक सूरत हाल आहे त मौजूदा हुकूमत जेका सिंध जे ॿारहड़ीअ जे वोटनि ते कराचीअ में अची वेहे थी, उनखे सिंध जे ॿारहड़ीअ जे माण्हुनि जो को अहसासु कोन्हे। न त जेकॾहिं जहिड़े तरीक़े सां MQM मुशरफ जे दौर में कराची जी का अहिड़ी जॻह कोन छॾी जिते हुननि पंहिंजे वर्करनि खे ज़ोरी ज़बरदस्ती चाइना कटिंग ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कब्ज़ा कराया। ॿियो त ठहियो जेको महमूदाबाद जो ट्रीटमेंट प्लांट जेको आहे उहो जेको यानी सैनिटेशन जो जेको हिकिड़ो तमामु वॾो वसीलो हुयो ऐं अमेनिटी प्लाट हुयो जंहिंखे कंहिं बि सूरत में ॿिए कंहिं मक़सद लाइ इस्तेमालु न पियो करे सघिजे। उन जा बि 50 एकड़ लीज़ करे मुस्तफ़ा कमाल पंहिंजे MQM जे वर्करनि खे ॾेई छॾिया, जंहिंजे ख़िलाफ़ मां सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त बि दाख़िल कई आहे। सो ॻाल्हि इहा आहे त इहा जस हुजे सिंध जे माण्हुनि खे, सिंधी माण्हुनि खे, त हू वीचारा पंहिंजे मुड़सीअ ते ऐं पंहिंजे हौसले सां जेको आहे सो कराची जे हिननि सभिनी माफ़िया जी जेका हिकिड़ी पूरी नेटवर्क आहे उन्हनि सां मुंहुं बि ॾियनि था ऐं आहिस्ता आहिस्ता उन्हनि पंहिंजा पेर बि खोड़िया आहिनि ऐं कुझु त अहिड़ा इदारा आहिनि जिन में हाणे सिर्फ़ु तव्हांखे सिंधी मिलंदा। मसलन कंहिं ज़माने में जेका सिक्योरिटी जेका हूंदी हुई, प्राइवेट सिक्योरिटी, उहा हूंदी हुई सिर्फ़ु पश्तूननि वटि। हाणे तव्हांखे मेजॉरिटी, बल्कि मां त चवंदुसि त प्रिडोमिनेंटली जेके आहिनि उते सिंधी वेठा आहिनि, छाकाणि त सिंधी माण्हू जेको आहे उहो टॉलरेंट आहे, सहप आहे हुन में शिदत पसंदी कोन्हे। तंहिंजे करे हितां जो माण्हू जेको आहे सो सिंधी जेकॾहिं को सिक्योरिटी खणे थो पाण सां त उनखे उहो तहफ़ुज़ जो अहसासु थिए थो। पहिरों पर उस्तो साहब इहा स्टेटमेंट जेका आई आहे इहा पख्तूननि ऐं सिंधियुनि जे विच में जेको डिघे अरसे खां
सियासी नंढियुनि क़ौमूं हुजण जे करे जेको सियासी इतिहाद रहियो आहे, हर मामले में गॾियल जिदोजहदूं रहियूं हिक ॿिए जे हक़नि जे हवाले सां, इहो उनखे छियो रसाए सघे थो अॻिते हली? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त असांखे पहिरियों इहो सम्झणो पवंदो त कराची जी मालिकी करण लाइ असां सभिनी जी सिंधी माण्हुनि जी कहिड़ी हिकमत मिली आहे, असांजे नेशनलिस्टनि जी कहिड़ी हिकमत मिली आहे, असांजो जेको मिडिल क्लास जा जेके सान्यामंद आहिनि उन्हनि जी कहिड़ी हिकमत मिली आहे, पीपल्स पार्टी हुकूमत जी कहिड़ी हिकमत मिली आहे। सो सची ॻाल्हि इहा आहे त मूंखे अञा ताईं का वाज़ह हिकमत अमली नज़र न आई आहे। हा, इहो ज़रूरु हूंदो हुयो जॾहिं MQM इल्ताफ़ हुई ऐं हू खुलेआम सिंध खे विरहाइण जी ॻाल्हि कंदा हुया, असां सभु हुनजी जेको आहे सो मुज़ाहिमत कई ऐं असां हुनजे ख़िलाफ़ उथी बीठासीं। पर उन खां पोइ जॾहिं हू चुप करे वेही रहिया ऐं उहो अञा बि पंहिंजे एजेंडा ते क़ाइमु आहिनि, ऐं तव्हां ॾिसजो त ख़ासि तौर ते जेको मुहाजिर जेको क़ौमी मूवमेंट आहे या जेको हे हाणे सत्तार ग्रुप आहे, इन्हनि जो पूरो फोकस हाणे आहे त असां मुहाजिर पॉलिटिक्स खेॾूं, हे इतिहाद बि कंदा ऐं मर्जर बि कंदा। सो अल्टीमेटली कराची में एथनिक पॉलिटिक्स ते ही वञी इलेक्शन बीहंदी ऐं पश्तूननि बि हाणे वरी एथनिक पॉलिटिक्स जो जेको आहे इहो जेको तव्हां जंहिं स्टेटमेंट जो रेफरेंस ॾिनो आहे, छाकाणि त हिन वक़्तु ANP वटि ॿियो कुझु बि कोन्हे ॾियण लाइ सवाइ हिनजे त हू पश्तूनिज़म खे वरी उभारे, छो त विच में तव्हांखे जीअं मां गुज़ारिश कई त हिननि खे हुननि भॼाए कढियो हुयो जिहादिन। सो हाणे वरी उहा ई मां ॻाल्हि कंदुसि त सभिनी इन्हनि एथनिक जेके बि हिते आहिनि गुरूह, उन्हनि सभिनी जा पंहिंजा पंहिंजा पॉलिटिकल प्लेटफॉर्म्स ऐं पंहिंजूं हिकमत अमलियूं हर वक़्तु तब्दील बि थियनि थियूं, पर बुनियादी तौर ते उन्हनि जो फोकस इहो ई आहे त टफ जेका आहे या पंहिंजो इलाइक़ो जेको आहे उहो न आहे छॾिणो। असां सिर्फ़ु जेके सिंधी आहियूं, जेके कराची में रहूं था ऐं वॾी तइदाद में रहूं था, असांजो मज़दूर जेको आहे वीचारो जेको ॾिहाड़ीअ ते कमु करण वारो आहे, हक़ीक़त में हिन वक़्तु असांजे कराची जी मालिकीअ जो जेको ईअं खणी चओ सिपाही आहे, उहो मज़दूर आहे वीचारो जेको उतां वॾेरनि जे हथां लोधजी निकितो आहे, जेको हिते अची पाण नौकिरी थो ॻोल्हे, वीचारो फैक्ट्रियुनि में थो वञे, जंहिंखे रहण लाइ जॻह कोन्हे, उनजे बावजूद बि कराची में हो टिकियो पियो आहे। कराची जे लेबर मार्केट में हुन कोशिशि कई आहे घिरण जी, कुझु जॻहनि ते त सिर्फ़ु तव्हांखे सिंधी ई मिलंदा, पर हुन सां गॾो गॾु जेको इहा बि हिकिड़ी सितम ज़रीफ़ी आहे त सिंध जे माण्हुनि जी जेके मालिक आहिनि हिन धरतीअ जा, अॼु वीचारा उहे ग़ुलामाना तरीक़े सां कराची में एक्सप्लॉइट था थियनि। तव्हांखे कराची में जेको दिहाड़ी ते कमु करण वारो मुख़्तलिफ़ पीढ़ियुनि ते तव्हांखे नज़र ईंदो, सिंधी नज़र ईंदो, जेको हाणे वीचारो जेके हिते जेके बि कंस्ट्रक्शन जा जेके लेबर आहे जेको मोस्टली उहो तव्हांखे सिंधी मिलंदो। त हक़ीक़त इहा आहे त इहो सॼो जेको जुड़ंदड़ जेको डेमोग्राफी आहे, इन में इहा ज़िमेदारी त पीपल्स पार्टी जी हुकूमत जी हुई त सिंधी आबादकारी करे, सिंधियुनि इलाइक़नि खे तहफ़ुज़ ॾे, उते बुनियादी सहूलियतूं मुहैया करे, उते सीड़पकारी करे, त जीअं सिंधी माण्हू पंहिंजनि इलाइक़नि में अहिड़े तरीक़े सां ई आबाद थियनि, जीअं लियाकताबाद हाउसिंग सोसाइटी ठही, जीअं मुख़्तलिफ़ इहे गोलीमार, इहे सभु सरकार ऐं रियासत जे फाइनेंशियल सपोर्ट सां ऐं पॉलिटिकल सपोर्ट सां ऐं इंतिज़ामी सहकार सां जेको आहे हिननि सभिनी खे आबाद कयो वियो हुयो। इवन बिहार कॉलोनियूं, कोरंगी प्रोजेक्ट, इहे सभु जा सभु जेके हिननि खे घटि में घटि इंतिज़ामी सतह ते मुनज़िम तरीक़े सां ऑर्गेनाइज़ करण में हितां जे जेको लोकल फोर्सिस जी ऐं गवर्नमेंट जी पूरी सपोर्ट हुई। उनजे बरक्स असांजो सिंधी माण्हू वीचारो, जीअं मां गुज़ारिश कई त पंहिंजे हौसले ऐं पंहिंजी हिमत ऐं पंहिंजे मजबूरियुनि जे करे बि पोइ हिन वक़्तु कराची में वीचारो पूरी जदोजहद सां कोशिशि करे थो, छाकाणि त उहो ॿेड़ियूं साड़े आयो आहे। अंदरूने सिंध में असां वटि असांजी ॿाहिराड़ीअ में वॾेरे का हुनजे लाइ गुंजाइश कोन छॾी आहे, हुनखे तबाह ऐं बर्बादु करे छॾियो आहे। असांजा सॼा जेके बि शहर आहिनि, असांजूं जेके हुते जेके वसंदियूं आहिनि, उहे सभु वञनि पियूं तबाह ऐं बर्बादु थींदियूं, करप्शन जो शिकार थींदियूं। हिन करे तमामु वॾी तइदाद में असांजो मिडिल क्लास जो माण्हू, लोअर मिडिल क्लास जो माण्हू हारी, उहो मजबूर थी पंहिंजा ॻोठ ऐं वथाण छॾे
उहा वॾनि शहरनि में ख़ासि तौर ते कराची में आयो आहे। पर जो ओस्तो साहब ही कहिड़ी मजबूरी आहे असां सिंधी माण्हुनि जी त असां पाण पंहिंजी धरती जे मालिक हुजण जे नाते जे बावजूदि असां कराची खे एक्सटर्नल सिंध था सम्झूं ऐं कराची खां पोइ वारी सिंध खे वरी अंदरूनी सिंध था सम्झूं ऐं उन जे लाइ असां इहो तलफ़ुज़ इस्तेमालु बि था कयूं, इस्लाह इस्तेमालु बि था कयूं। इहो किथे असां ॾोह नथा करियूं त असां पाण बि मुखालिफ़ या दुश्मन जेको आहे उन जी ॿोली था इस्तेमालु करियूं त भई बाक़ी जेका आहे सिंध उहा अंदरूनी सिंध आहे, पोइ कराची का बैरूनी सिंध आहे। इहो टर्म असां छो था इस्तेमालु कयूं, इन जो सबबु छा आहे? ऐं ॾिसो हाणे जीअं लंडन में बि हिकिड़ो ग्रेटर लंडन आहे, ॿियो हिकिड़ो सिटी ऑफ लंडन आहे। सो इन सां को फ़र्क़ु नथो पए। मां मुआज़रत सां इन ते मूंखे कंहिं क़िस्म जो को कोन्हे। असां ॿाहिराड़ी जी सिंध कोठियूं था, हिन में का वॾी ॻाल्हि कोन्हे। रूरल ऐं अर्बन जो जेको उहो दौर गुज़री वियो असांखे। मादर सां थोरो साई जो वक़्तु थियो आहे, इहे नड़ी साई खणो, पोइ इतां जिते अवां ॻाल्हि ख़तमु था करियो त असां सिंध खे ॿारहाड़ी बि सम्झूं था, सिंध खे शहरी बि सम्झूं था, इतां ई वरी अवां जी ॻाल्हि खे शुरू करियूं था। नाज़रीन, नड़ी साई जो वक़्तु थियो आहे, नड़ी साई वठो। नाज़रीन, अवामी आवाज़ जे प्रोग्राम अॼु जे सुवाल में हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था। जी ओस्तो साहब, अव्हां चयो पिए त कुझु चयो पिए त अंदरूनी सिंध ऐं शहरी सिंध ऐं ॿारहाड़ी वारी सिंध जे हवाले सां अव्हां कुझु चयो पिए। ॻाल्हि इहा आहे त हाणे इहो इन में असांखे को ख़ौफ़ कोन्हे। असां को कंहिं नफ़सियाती कंहिं दबाव जो को असां इज़हार कोन था कयूं। त असां जॾहिं चऊं था त ॿारहाड़ी जी सिंध ऐं शहरी सिंध, त इहो तसवुरु इन करे हाणे असांजे लाइ एॾो को ख़तरनाक कोन्हे, बल्कि इन सां को फ़र्क़ु नथो पए। छाकाणि त हाणे ॿारहाड़ी सिंध में बि सिंधी आहे ऐं शहरी सिंध में बि बेतहाशा सिंधी आहे। तव्हां कोर्टुनि में वञो, ऑफिसनि में वञो, मार्केटुनि में वञो, तव्हां जिते वञो तव्हांखे सिंधी मिले थो। ऐं सिंधी भला कंहिं दौर में त मूंखे यादि आहे, मां जॾहिं 1970s में ईंदो हुउसि कराची में, त पाण ॿुधी असां ॾिसंदा हुआसीं, हैरान थी त को सिंधी पुॻो आहे छा हिते। सो इन जे करे हाणे उहो जेको तस्वुरु हुयो, जेको हे असांजा जेके दोस्त आहिनि कराची वारा चवंदा हुआ साईं ये तो अंदरून सिंध के लोग हैं और हम जहाँ के लोग हैं, हाणे इहो भली हो चवनि, असां बि चऊं, को फ़र्क़ु नथो पए मुंहिंजे लाइ। छाकाणि त मूंखे ख़बर आहे त कराची में तव्हांखे हाणे बेतहाशा सिंधी न सिर्फ़ु आहिनि, पर इहा सिंधियुनि जी यलगार जेका आहे उहा वधंदी। तंहिंजे करे असांखे का परवाह कोन्हे। ॿी ॻाल्हि जेका आहे त ईअं बि कोन्हे त जेको ॿारहाड़ी जो सिंधी कराची में थो अचे त ॿारहाड़ी जी पॉपुलेशन खां घटिजे थी। कराचीअ जी पॉपुलेशन जो जेको अंग आहे हिकिड़े घर जो, हिकिड़े फैमिलीअ जो, उहो तमामु नंढो आहे। उहो 3 खां बि 3 जे लॻभॻि आहे, 3.5 आहे। जेको असांजी ॿारहाड़ी जो जेका तइदाद आहे हिकिड़े एवरेज फैमिली जी, उहा 6.5 आहे, ऑलमोस्ट डबल आहे। छाकाणि त असां वटि उते जेको रेशियो आहे पॉपुलेशन ग्रोथ जो वधीक आहे। तंहिंजे करे उतां जेको सरप्लस थी अचे थो कराचीअ में ॿारहाड़ीअ जो सिंधी, उहो कराची में बि जेको आहे सो उनजी तइदाद ओतिरी वधे थी, होॾे घटिजे कोन थी। तंहिंजे करे असां शयुनि खे हाणे पंहिंजे नुक़्ते निगाह खां ॾिसणु सिखूं। असांखे को ख़ौफ़ कोन्हे ॿारहाड़ी चवणु या शहरी चवणु। ॿारहाड़ी बि असांजी आहे, शहर बि असांजो आहे। पर ओस्तो साहब, इहो कहिड़ो सबबु आहे त जेको कराची जो असुली रहवासी सिंधी आहे, जीअं मलाह आहिनि, जीअं कच्छी आहिनि, जीअं बोहरी आहिनि, मेमण आहिनि, काठियावाड़ी घांची आहिनि, या जीअं भिकक आहिनि, नोमड़िया आहिनि, कलमती भाउर आहिनि, मुख़्तलिफ़ ज़ातियूं असांजूं, उन्हनि सां ॿियनि ज़िलनि जे सिंधियुनि जो सियासी ऐं समाजी रिश्तो छो न ॻंढिजी सघियो आहे? उन्हनि सां असां वेझा छो न थी सघिया आहियूं? असां रुॻो पाण खे ॿियनि ज़िलनि मां आयल दोस्त पाण खे सिंधी सम्झूं था। हीअ जेके लखनि जे तइदाद में हिते सिंधी रहनि था, उन्हनि सां पंहिंजो रिश्तो छो कोन थो ॻंढिजी सघे? उनजो कहिड़ो सबबु आहे? साईं, ॻाल्हि इहा आहे वाजो साहब त एक्चुअली कराचीअ में असां जेके सिंधी आया आहियूं, अञा असां टेनेंट्स आहियूं। माना असांखे अञा जेके मालिकी जा जेके हक़दारी हूंदी आहे, अञा असांजी हिकिड़ी तमामु महदूद तादाद आहे जिन वटि पंहिंजा घर आहिनि, जिन वटि पंहिंजी प्रॉपर्टी आहे, प्रोपराइटर्स आहिनि। असां अञा ट्रांज़िशन में आहियूं।
असां अञा कराची खां वाक़ुफ़ कोन थिया आहियूं। असांखे कराची जे मार्केट्स जी, कराची जी जेके डायनामिक्स आहिनि, जेके कमर्शियल ऐं फाइनेंशियल, असां अञा हुन में घिरिया ई कोन आहियूं। असांजा त जेके कराची में पुका आहिनि उनखे इहा बि ख़बर कोन्हे त कराची जो कैपिटल मार्केट कीअं ऑपरेट कंदो आहे। आम मां सिंधीअ जी ॻाल्हि थो कयां, बाक़ी हाणे जेके तमामु जनरली तइदाद आहे एजुकेटेड माण्हू जंहिंजी उहो सम्झनि था। तंहिंजे करे कराची हिकिड़ो वॾो मेगापोलिस आहे, तमामु वॾो शहरु आहे। उन में कल्चरली जेसि ताईं असां उनखे डोमिनेट कयूं, जेसि ताईं असांजी शनाख़्त उभरी अचे। अॼु बि असां कराची में तमामु वॾी तइदाद में रहूं था, 40-50 लख, इन खां बि वधीक शायदि हुजे तइदाद। पर तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त असांजी अञा जेका सकाफ़ती जेको मज़हर आहे ऐं उहो अहिड़े तरीक़े सां अञा पैदा न थियो आहे जो उहो बिल्कुलु साफ़ शफ़ाफ़ नज़र अचे, अलॻि थी बीहे ऐं असांखे हे ॻणणु शुरू कनि। अञा ताईं असां जेको आहे सो उन प्रोसेस में अञा हलूं पिया। तव्हां जिन ज़ातियुनि जी ॻाल्हि कई उहो हिकिड़ो तसलसुल आहे तारीख़ी तौर ते। इहे जेके ज़ातियूं जेके कराची ताईं महदूद हुयूं, उन्हनि जो असां सां को फिज़िकल, न को सियासी, न को इकोनॉमिक, न को कमर्शियल, न को इवन कल्चरल जेको आहे सो रिलेशनशिप रहियो आहे। छाकाणि त तव्हांखे ख़बर आहे त उन वक़्तु कराची 70s ताईं हिकिड़ी ॿी दुनिया सम्झी वेंदी हुई। कराची तमामु महदूद जेको आहे तइदाद में माण्हू ईंदा हुया। हे त 1970s खां पोइ जॾहिं नौकिरियूं खुलियूं ऐं हिन खां पोइ माण्हू आहिस्ता आहिस्ता हिते अचणु शुरू थिया। हाणे त हिकिड़ो ॿियो मसइलो आहे, पर उन वक़्त ताईं असांखे त इन्हनि क़ौमुनि जी, इन्हनि तारीख़ी जेके इहे असांजा सिंधी ॿाहिरि आहिनि, इन्हनि जी त ख़बर बि कोन हुई। इन करे इहो बि हिकिड़ो समाजियाती मसइलो आहे, सोशोलॉजिकल प्रॉब्लम आहे त असां तॾहिं हिक ॿिए जे वेझो थींदासीं जॾहिं असां फिज़िकली उते हिक ॿिए जे वेझो रहंदासीं। बाक़ी मां इन ॻाल्हि ते मुंहिंजे ख़्याल में एतिरो क्लियर न आहियां त को असांखे क़ौम परस्ती जे करे हिक ॿिए जे वेझो अचणु घुरिजे। उहो हिकिड़ो यकीनन ख़्वाहिश त आहे असांजी त असां सभई क़ौम परस्ताना जज़्बे सां हिक ॿिए जे वेझो अचूं, पर वॾनि शहरनि में क़ौम परस्ताना जज़्बे जे तहत जेको वेझो न अचिबो आहे। उन में जेके कमर्शियल ख़ासि तौर ते ॻांढापा आहिनि, जेके इकोनॉमिक ॻांढापा आहिनि, ऐं उहे जॾहिं मज़बूत थींदा आहिनि त पोइ सकाफ़ती ॻांढापा बि नज़र अचणु शुरू थी वेंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त कच्छी मेमण जेको आहे उहो बि अञा ताईं पाण खे हिन में ॾाढी कोशिशि कई आहे MQM वारनि त हिनखे असां ज़म कयूं उर्दू स्पीकिंग में। उहो उर्दू स्पीकिंग में ज़म कोन थिया आहिनि, पर छा आहे त सियासी तौर ते छाकाणि त MQM जी तमामु घणी डोमिनेशन रही, तंहिंजे करे हुननि मसलियतनि पंहिंजे दफ़ा में, पंहिंजे सिक्योरिटी लाइ, पंहिंजे इकोनॉमिक इंट्रस्ट में उन्हनि MQM में बि कुझु सेक्शन्स पाण खे शामिलु कयो। सो इहे सभु जेके तव्हां ॾिसो था, इहे मज़हर, इहे दरअसल जेका कराची जी जेका तब्दील थींदड़ डेमोग्राफी आहे, उन सां अञा वधीक तब्दील थींदा। मूंखे पूरी उमेद आहे त जॾहिं सिंधी माण्हू कराचीअ में, जीअं मां गुज़ारिश कई त उहो सकाफ़ती इकाई जे तौर ते जॾहिं उभरंदो, ऐं उहो तॾहिं उभरंदो जॾहिं असांजो जेको ॿाहिराणीअ जो जेको ताक़त आहे, जेका सियासी ताक़त आहे, उहा कराचीअ में बेइस्तेमालु थींदी। हिन वक़्तु जेको पीपल्स पार्टी जो वॾेरो आहे ऐं जेको मिडिल क्लास जो करप्ट जेको पीपल्स पार्टीअ जो असांजो नुमाइंदो आहे, उनजी एॾी नज़र आहे ई कोन। उहो इन में ई ख़ुशि आहे त असां अॼु केतिरा पैसा कमायासीं, कहिड़े तरीक़े सां असां जेको आहे गोबियूं हुयूंसीं, ऐं कहिड़े तरीक़े सां असां पंहिंजे इलाइक़नि में माण्हुनि खे लुटियोसीं। हो त कराचीअ खे सिर्फ़ु पंहिंजे लग्ज़रीअ लाइ शाम जो जेको आहे हिकिड़ो तमामु सुठो जेको हिकिड़ो नाइट लाइफ आहे कराचीअ जी, उनखे इंजॉय करण लाइ ॿ चार ॿार कराची में रखी वॾनि बंगलनि में रहणु, ऐं कराची जी जेका मेट्रोपॉलिटन लाइफ आहे उनखे इंजॉय था कनि। पोइ अॼु बि तव्हां ॾिठो हूंदो त पीपल्स पार्टी नफ़्सियाती तौर ते कराचीअ खे पंहिंजो सम्झे ई नथी, पर इहा हुननि जी वॾे में वॾी मां सम्झां थो ग़लती हूंदी। कराचीअ खे जेकॾहिं हुननि पंहिंजो न सम्झो त कराची बि हुननि खे पंहिंजो न सम्झंदी। सिंधी माण्हू ओस्तो साहब हींअर त पीपल्स पार्टी जी मौजूदा जेका हुकूमत आहे उन त कराची में अरबे रुपयनि जी डेवलपमेंट शुरू करे छॾी आहे। सॼी सदर जा रोड खोले छॾिया अथनि। गुलशन इक़बाल में जेको आहे सो तमामु वॾी डेवलपमेंट कराई अथनि। तारिक रोड ठाहियो अथनि, शहराए फैसल खे ठाहियो अथनि, ऐं यूनिवर्सिटी रोड पिया ठाहिनि। हू इलाही उन्हनि जेको आहे सो ओवर ब्रिजिस ऐं अंडरग्राउंड ब्रिजिस ठाहियूं आहिनि जेके हाणे नज़र अचनि पियूं डेवलपमेंट में। पोइ कीअं था चओ त हू कराची खे पंहिंजी गवर्नमेंट सिंध जेका आहे उहा पंहिंजो न पई सम्झे? साईं तव्हां मूंखे ॿुधायो त इन्हनि सभिनी डेवलपमेंट्स जे बावजूदि छा इन्हनि डेवलपमेंट जे करे कराची जो जेको उर्दू स्पीकिंग माण्हू आहे पीपल्स पार्टी खे वोट ॾींदो छा?
बिल्कुलु न ॾींदो। वो वोट जेको आहे सो उते ई ॾींदो जिते ॾींदो रहियो आहे। मुंहिंजी जेका गुज़ारिश आहे कराचीअ खे पंहिंजो करण लाइ जेके सिंधी वसंदियूं आहिनि उते डेवलपमेंट थिए, उन्हनि माण्हुनि जी परगोर हलाइणु घुरिजे, उन्हनि खे मज़बूत कजे, उते मोर्चाबंदी थिए सियासी तौर ते, त जीअं उहे जेके वीचारा टिड़ल पिखड़ियल जेके असांजा वीचारा मिसकिन मज़दूर जेके अची रहिया आहिनि नंढी नंढी कची आबादियुनि में, उन्हनि खे डेवलप करणु घुरिजे, उन्हनि खे पको करे उन्हनि खे उन जा मालिकाना हक़ ॾियणु घुरिजनि, उन्हनि खे वोट जो जेको आहे सो इस्तेमालु जो को रस्तो ॾिजे। ॾिसो जेका गुज़ारिश मूं पे कई त कराचीअ में हिन वक़्तु असां लखनि जे तइदाद में आहियूं, पर असां कंहिं बि पोज़ीशन में शायदि कुझु इलाइक़नि में असांजी का तइदाद हुजे सियासी तौर ते उहो असां ताक़त ॾेखारियूं, पर असां को जीअं हिननि ठाहे छॾिया आहिनि सेंट्रल पूरी सेंट्रल ऐं नॉर्थ जेको आहे सो कंहिं ताईं वेस्ट जेको आहे हिननि जीअं MQM वारनि पंहिंजी हिकिड़ो किला बणाए छॾिया आहिनि पंहिंजे पॉपुलेशन जा, असांखे बि कराचीअ में अहिड़े तरीक़े सां करणु घुरिबो। आइन ओस्तो साहब आइन जे आर्टिकल 15 जेको सॼे माण्हुनि खे पाकिस्तान में चुरपुर जो राइट ॾिए थो, इन जे सेंटर में हिकिड़ी लाइन लिखियल आहे त भई सूबा जेके आहिनि उहे पंहिंजे लार्जर इंट्रस्ट ऑफ द पीपुल में सर्टन रिस्ट्रिक्शन्स लागू करे सघनि था, त इन जे लाइ असां छो पेशकदमी नथा कयूं, पंहिंजी सरकार ते दबाव नथा वधायूं त उहा सिंध असेंबली में कानून साज़ी करे ऐं ॿियनि सूबनि मां जेके इहे लखनि जे तइदाद में माण्हू अचनि था उन्हनि जी चुरपुर खे महदूद करे सिंध में? तव्हां इहा तमामु वॾी ॻाल्हि था कयो। इहा ॻाल्हि त हे शायदि सोचींदा बि कोन हूंदा, हिकिड़ी हिन में हिमत ई कोन्हे इहो त इहा ॻाल्हि करणु त हिकिड़े अहिड़ी सियासी लीडरशिप जो मां तवका करे सघिजे थी जेका बहादुर हुजे, जेको आहे सो क्लीन हुजे ऐं जेका माण्हुनि में मक़बूल हुजे ऐं जेका कमिटेड हुजे। मां जीअं गुज़ारिश कई त कराची जे मामले में तव्हां भली चओ त हुननि डेवलपमेंट्स करायूं या जेतिरो बि तव्हां चओ था उहो कंहिं हद ताईं दुरुस्त आहे, पर मूंखे तव्हां ॿुधायो त हिन डेवलपमेंट जो बेनिफिशियरी केरु थींदो, इन डेवलपमेंट जो अल्टीमेट पॉलिटिकल बेनिफिट केरु वठंदो? हे सॼो बार्गेन आहे अॼु बि पीपल्स पार्टीअ जो इतिहाद आहे MQM सां, MQM सां गॾिजी उहो सम्झनि था त असां कराचीअ खे मैनेज करे सघूं था। तंहिंजे करे तव्हां ॾिठो हूंदो त PSP जे ख़िलाफ़ पीपल्स पार्टीअ वारा वधीक था ॻाल्हाइनि, ऐं जेको MQM पाकिस्तान आहे सत्तार वारी ओॾे तमामु घणो उन्हनि जो झुकाव आहे। तंहिंजे करे हो अॼु बि जेका डेवलपमेंट वग़ैरह जेका थिए थी उहा उन्हनि इलाइक़नि में था कराइनि या उन्हनि माण्हुनि जे लाइ था कराइनि जेके MQM पाकिस्तान जा वोटर रहिया आहिनि हमेशह ऐं शायदि पोइ बि रहंदा। मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त जेके सिंधी वसंदियूं आहिनि ख़ासि तौर ते मलीर जो इलाइक़ो आहे, खोड़ इलाइक़ा आहिनि जिते तव्हांखे हिननि खे घुरिजे त उते हे डेवलपमेंट कनि। तव्हां मूंखे ॿुधायो त छा उहो कराची जो हिसो न आहे छा? पर से उते त मलीर में त डेवलपमेंट कनि था न, गडाब में बहरिया टाउन ठाहियो अथनि, उहे डिफेंस हाउसिंग सोसाइटी पिया ठाराइनि, हेॾा ज़बरदस्त प्रोजेक्ट लॉन्च कया अथनि, या कीअं था चओ? हुन में त ॾिसो न डेवलपमेंट जो मतिलबु इहो थोरी आहे त तव्हां सिंधी 7 सालनि जी वसंदियूं तबाह करे छॾियो, इहा डेवलपमेंट आहे। ऐं घणा सिंधी आहिनि गरीब माण्हू जिन जेको आहे सो बहरिया में प्लाट वरिता आहिनि ऐं फ्लैट्स वरिता अथऊं, बंगला वरिता अथऊं, वठी सघनि था असांजा सिंधी माण्हू। त ॿुधायमि तव्हांखे मां त अञा मिडिल क्लास ऐं लोअर मिडिल क्लास जा सिंधी कराची चुका आहिनि। असांखे उन्हनि खे मालिकाना हक़ ॾियणु घुरिजनि। तव्हां वटि हिते मखदूम बिलावल हाउसिंग सोसाइटी हुई, उहा अॼु ॾींहं ताईं MQM डेवलपमेंट अकाउंट ॾिनी आहे। हिकिड़ी नंढड़ी सोसाइटी आहे उनखे हिननि अॼु ॾींहं ताईं एक्सेप्ट न कयो आहे। पीपल्स पार्टी जी हुकूमत हूंदे बि जेको अॼु ताईं हो जेका वीचारा दरबदर लॻा पिया आहिनि। सो मां जेका ॻाल्हि थो कयां उहा इहा आहे त इहो पीपल्स पार्टी जो फर्ज़ु आहे त तव्हां वारी ॻाल्हि जेका आहे त मालिकाणे हक़ जो जेको हिकिड़ो इज़हार ऐं हुनजो इस्तेमालु जेको आहे उहो त हुकूमत ई करे सघे थी न। असां त वधि में वधि ॻाल्हाए सघूं था, लिखी सघूं था ऐं तबसरा करे सघूं था, पर जेको लेजिस्लेशन आहे, एडमिनिस्ट्रेशन आहे, जेका पॉलिसी मेकिंग आहे उहा त गवर्नमेंट वटि आहे न। हाणे जेकॾहिं गवर्नमेंट जो को रुझान ई कोन्हे, तव्हां त ॻाल्हि था कयो इहो बहरिया जी, उहा त असांजे ख़िलाफ़ु आहे, उहा त असांजी डेवलप असांजा त ॻोठ तबाह थी विया आहिनि, उहो त पूरो इलाइक़ो जेको आहे हाणे जिन वरितो आहे उहो सभु सिंधी आहिनि छा? हुते 90% जेके आहिनि उहे नॉन सिंधी आहिनि, ऐं ख़ासि तौर ते उहे माण्हू आहिनि जेके जिन वटि तमामु घणी दौलत आहे। उहे त असांजी डेमोग्राफी तबाह करे छॾी आहे हुननि। कराचीअ खे हैदराबाद सां मिलाए हे त सूबे ठाहिण जी कोशिशि था कनि। 55 तव्हांजे किलोमीटर्स ताईं त DHA सिटी आहे, बाक़ी घणो बचो हैदराबाद। हे जेको कनि था ज़ुल्फ़िकाराबाद बि जेको मिलाईंदा, ज़ुल्फ़िकाराबाद में केरु तव्हां ऐं मां रही सघंदासीं छा? हुते जिन वटि पैसो हूंदो, जिन वटि स्किल हूंदी, जिन वटि एक्सपर्टीज़ हूंदो, ऐं असांजो जेको आम ठठे जो माण्हू आहे वीचारो, उन वटि त कंहिं क़िस्म जो का स्किल ई कोन्हे। महिरबानी ओस्तो साहब,
महिरबानी उस्तो साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे, महिरबानी। से उस्तो साहब जो तव्हां ॿुधो त उस्ते साहब जो चवणो त भई आइन में सरकार जेका आहे सो अमेंडमेंट करे सघे थी। छा असां सरकार ते जेको दबाव नथा वधायूं या उनखां मुतालबो नथा करियूं, इहा असांजी क़ौमी कोताही न आहे? इहो मूं पहिरीं चयो, तव्हां उन सां इतफ़ाक़ बि करे चुका आहियो त इहो ॾोह असांजो पंहिंजो आहे, असीं पंहिंजा दुश्मन पाण आहियूं, वोटर। उनजी ख़ामोशी बि अज़ाब आहे, ॻाल्हाए थो तॾहिं बि अज़ाब आहे। आइन जेको आहे उहो सिंधियुनि बि ठाहियो आहे, पंजाबियुनि सभिनी गॾिजी ठाहियो आहे। सिंधी वोटरनि वोट ॾिना आहिनि, उन्हनि खे कंहिं पे चयो त उन वक़्तु इहा शिक न रखायो। आइन में सिंध गवर्नमेंट त कोन तब्दीली कंदी न। सिंध गवर्नमेंट इहे थोरियूं जेका तव्हां चयो त बाबा कुझु जेके आहिनि उन ते पाबंदियूं आयद करे सघे थी, हाणे उहो ॿॿरनि खां ॿेर घुरण जे बराबरि आहे या खदड़े खां जेको आहे सो पुटु घुरण जे बराबरि आहे। भले इहो छो था सम्झूं असां पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खयूं त भई ॿॿरनि खां ॿेर घुरण जे बराबरि आहे या खदड़नि खां ॿार घुरण जे बराबरि आहे? उहे असांजा ई चूंडियल नुमाइंदा आहिनि। जेकॾहिं असां सॼी सिंधी क़ौम उन्हनि खां मुतालबो करियूं त उहे यकीनन उन ते कंसीडर त कंदा न। ईअं कीअं कंदा, छो त ॿीहर त उन्हनि खे इलेक्शन में वरी अचिणो आहे, खटिणो आहे। सिंध असेंबली में या पाकिस्तान जी असेंबली में जेको बि मेंबर वेठो आहे, असीं हिते पॉज़िटिव ऐं नेगेटिव वोटनि जी ॻणप नथा कयूं। उहे जेके वेठा आहिनि उहे चवंदा बाबा मूंखे हेतिरा वोट मिलिया आहिनि। असीं उनखे इहो कोन था ॿुधायूं त तोखे हेतिरनि वोटरनि वोट न ॾिनो आहे। तव्हां जेकर ॻणप कंदो त 30% वोटर आहिनि जेके वोट ॾियनि था, 70% वोटर हिननि खे वोट कोन ॾिनो आहे। सिंध असेंबली में जेके माण्हू वेठा आहिनि जेके चवंदा सिंध जा नुमाइंदा आहिनि, त उन ते तव्हां नज़र रखो। 30% जेके आहिनि उन्हनि मञा बि जेको खटियो वेठो आहे उनखे 91% सिंधी वोटरनि वोट कोन ॾिनो आहे। धांधली थी आहे ऐं इलेक्शन कमीशन धांधली कई आहे। त मुतालबो करे सघिजे थो, मूंखे को उन सां कोन्हे को करे छो कोन था कयो। माना तव्हां का हिकिड़ी रिसर्च जेको आहे सो कयो, स्टडी कयो त सिंधी माण्हू जेको आहे वोटर उहो मुतालबो छो कोन थो करे, ॿियनि खे ॾोह छो था ॾियो। कंहिं झलियो आहे त तूं सिंगार न कर, सिंधी वोटर खे कंहिं झलियो आहे, नथो घुरे। ऐं उनजी ज़हनियत जीअं साईं पे इस्तेमालु कयो लफ़्ज़ वेचारो, जेकॾहिं वेचारो माना जंहिं वटि को चारो ई कोन्हे, रस्तो ई कोन अथसि, घस ई कोन अथसि, त पोइ उहो छा कंदो। जेकॾहिं मां चवां मुंहिंजे आॾो जेकॾहिं इहो हुजे त मुंहिंजे लाइ सभु रस्ता खुलियल आहिनि, चारो कहिड़ो आहे जेको मुंहिंजी मदद न कंदो। मुंहिंजे लाइ वेचारो त इन जे करे मां चवां थो त ॾोह तव्हां सिंधी वोटर खां तव्हां पुछो छो कोन थो घुर करे। सिंध गवर्नमेंट ते बि वोटर दॿाउ विझंदो न, वोटर दॿाउ जेकर उन ते नथो विझे त कुझु बि कोन थींदो। इहो त महिरबानी कयो, शुक्र, मिठाई खणी वञो हिन वटि। इहो जेको सैयद आहे जंहिं वरी मां वांदो वेठो हुउसि त मूंखे जेको आहे सो घुराई त बाबा हाणे वठि वठि कयो, डस 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 डस। हिते इहो ई थींदो आहे न, रद्द अमल रिएक्शन ॾी आहियूं न असीं। सिंधी माण्हू रिएक्शन ॾी आहे, रिएक्शन ॾींदो आहे, रद्द अमल ॾींदो आहे। रिस्पांस ऐं रिएक्शन में फ़र्क़ु आहे। सिंधी रिस्पांस अञा ताईं कीअं ॾिजे उन ते अञा हू सोचे कोन पियो। त उन में हाणे हुननि खे वांदकाई थी वई। असांजो दोस्त हूंदो किन चयो त बाबा हाणे मां वांदो वेठो आहियां, का मसरूफ़ियत ॾे, मशगूलियत ॾे। सैयद चयो छा इहे त बाला राखा साहिब तोखे मसरूफ़ थो कयां, हाणे थोरा मुता कढ, हाणे सुभाणे हलो त के मुज़ाहरा कयूं त थोरो जेको आहे जागे। इहो हिक ॿिए जी मदद कंदा आहियूं, वंगारूं कंदा आहियूं, ॿियो छा। थैंक यू सर। नाज़रीन, अवां असांजे महिमाननि जा ख़्याल ॿुधा। हुननि जो चवणु आहे त जेसीं ताईं सिंध जो अवाम पंहिंजे वोट जो क़दुरु पाण न ॼाणंदो ऐं वोट सुठनि उमेदवारनि खे न ॾींदो, जेके वतन दोस्त हुजनि, अवाम दोस्त हुजनि, धरती दोस्त हुजनि ऐं उन्हनि जे मफ़ादनि जे लाइ ऐवाननि में अची कानून साज़ी कनि ऐं उन्हनि जो दिफ़ा कनि, तेसीं ताईं सिंध ईअं तकलीफ़ में रहंदी, इन्हनि अहंजनि में रहंदी, इन्हनि ॾुखनि ऐं दर्दनि में रहंदी, इन्ही दॿाउ जो शिकार रहंदी। ईअं ई ॿाहिरि सूबनि मां माण्हू ऐं ॿाहिरनि मुल्कनि मां माण्हू ईअं ई लखनि ऐं हज़ारनि जे तइदाद में रोज़ानो ईंदा रहंदा, छाकाणि त कानून पाकिस्तान जो उन्हनि खे सिंध में ऐं सॼे पाकिस्तान में अचण जी इजाज़त ॾिए थो। इन कानून खे तब्दील कराइण लाइ सिंध जे माण्हुनि खे पाण उथी बीहणो पवंदो ऐं सुठा नुमाइंदा चूंडणा पवंदा, अवाम दोस्त ऐं मुल्क दोस्त हुकूमत क़ाइमु करणी पवंदी।
तॾहिं सिंध समेत सॼे पाकिस्तान जे अवाम जा मसइला हल थी सघंदा। वरी ॿिए कंहिं नए इशू सां अवां जे साम्हूं ईंदासूं। पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार वाहूचो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।